खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद कराची मलीर मां रिपोर्ट नजीब अमन ख़ास कली मलीर से इलाके यूसी मुराद मेमण में रोलू कुतन जो हज़ार वधी वियो। इलाके वासी ख़ौफ़ हिरास में केतिरनि नंढड़नि ॿारनि खे कुतन जे चक हणी ज़ख़्मी करे छॾियो। ताज़ो वाक़ियो मेमणगोट जे हाजी शफ़ी मोहम्मद मोहल्ले में पेश आयो आहे। मेमणगोट में जावेद मोडाणी मेमण जे घर जी छत ते चढ़ी टिन छुतन कुतन जावी जे घरवारी के चक हणी ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखां पोइ उन औरत खे मेमणगोट जे अस्पताल ते इलाज लाइ मोकिलियो वियो। इलाके वासियुनि वज़ीर हेल्थ गदाब टाउन जे चेयरमैन सां मुतालबो कयो त छितन कुतन जी मोम हलाई वञे त जीअं इलाके वारनि मां ख़ौफ़ हिरास ख़त्म थिए, मौसूम ॿार कुतन जे चक खां बची सघनि। तारीख़ शाम जो 5 बजे छित ते हिनखे टिन कुतनि चक विधो आहे। मूं अपील कई हुई त हिननि कुतनि जी मुहिम शुरू कई वञे। अॼु हिननि अचानक हिननि हमलो कयो आहे छित मथां मुंहिंजे घर जे साम्हूं आहे। हीअ हालत आहे असांजे अलाए की हाजी शफ़ी मौला मुराद में ॻोठ में ऐं जावेद मोराणी ॻाल्हायां पियो, हिन घर वारो आहियां। अॼु हिननि कुतनि हिननि खे खाधो आहे। अॼु हिन मुंहिंजे घरारी खाधो आहे सुबुह। बाबा हीअ हालत आहे कुते जी, ॾिसो हीअ हालत आहे कुते जी, हीअ ॾिसी सघो था रड़ियूं ॿुधी।